सिंधी वरी सभिनी किथां बि लंघंदा आहिनि ॻिची हेठि ज़रूरु कंदा। उहे चवंदा आहिनि उन्हनि जो मञणु ईअं आहे त भई घोट त हिकिड़ो कजे बराबरि, उहो असांजो घोट त लाल साईं आहे, हिकिड़ो देवता। पर राय बि त ॾेर ॾेराणी सां बि, ससु सहुरे सां बि राई पोखी त रखणी पवंदी। सम्झो असां हिकिड़े झूलेलाल खे झले बीहंदासीं, बराबरि असांजो इष्ट देव आहे, पर ॿिया बि देवताऊं सम्झो उन जा सौट मासात आहिनि। सुभाणे असांजो को कमु पइजी थो वञे, असांजो लाल साईं वियल हुजे वेकेशन ते घुमण, त ॿियनि देवताउनि सां राम सत कयल हूंदी त उन खां कमु कढाए सघिबो न। अन्ना हज़ारे जी हींअर हड़ताल हले पई, बुख हड़ताल। 74 साल जो झूनो जोगी आहे, 6 ॾींहंनि खां पाणी बि कोन पी, पाणी पीतो अथई, खाधो कोन खाधो अथई। अॼु बि उनजो बयानु ॿुधुमि, आवाज़ में ताक़त हुअसि। तव्हां त हाणे कलाक खनि पहिरीं वधि में रोटी खाई आया हूंदा। हेॾा ॾियां मां त अचो, घटि में घटि पंहिंजी आवाज़ में एतिरी त ताक़त, छो जो तव्हां त कलाक पहिरीं बि रोटी खाई आया आहियो। तव्हांजे आवाज़ में केतिरी ताक़त हुजणु खपे जो दिल्लीअ में अन्ना हज़ारे सुम्हियो पियो हुजे, उनजे कननि ताईं पहुचे त भई हिते उनखे यादि कयूं पिया प्यार सां। पर ताड़ी वॼाए करे जयकार मनाईंदो जेको, उनजो भलो थींदो। जेको जय न मनाईंदो, जेको ताड़ी न वॼाईंदो, भलो उन जो बि थींदो, पर महीनो खनि देरि सां। हाणे कंहिंखे मंज़ूर आहे? हे लाल जा झाड़ी चओ झूलेलाल। कुछ आनंद अचणु खपे, ऐं आनंद वठण लाइ मुंहिंजो नालो ई परमानंद आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि, हे मुंहिंजा सुहिणा साथी हिननि जी पहचान कराइण ईअं आहे, वाह मुंहिंजा साईं, सिज खे ॾीओ ॾेखारण बराबरि आहे। हिन पासे मुंहिंजे साॼे पासे जेको वेठो आहे मखण, जहिड़ो नालो अथसि तहिड़ो हथ बि अहिड़ो मखण वांगुरु अथसि। हा, अॼु लाइ कीअं सख़्तु थी वियुसि, पुड़ी फाड़े विधई। सुठो कलाकार आहे। असां सभई प्रोग्राम गॾु कया हूंदासीं, देश में बि, देश जे ॿाहिरि विदेशनि में बि। ऐं भगतनि जे ख़ानदान मां आहे। हा, मुंहिंजो पीउ भगत कोन हो, न को मुंहिंजो ॾाॾो, मां वाणे जो पुटु, पर हे भगत साहब जी संतान। हा, मखण हेॾां जेको आर्गन ते वेठल आहे, राशि असां ॿिन्ही जी साॻी आहे। परमानंद त हेॾां पीयूष। हा, ऐं देव बि ठही वेंदा, छो जो राशि साॻी आहे। तमामु सुहिणो कलाकार, ऑर्गन ते पंहिंजा हथनि जा कमाल ॾेखारींदो। तंहिंखां पोइ पुठियां वेठो आहे, मूं अञा सवलो ॾिठो कोन्हे, ॾिसांसि। आई ॾाढ़ीअ वारो जवान, मरी वियासीं ॾाढ़ीअ करे मूं कोन सुञातो, छो जो कॾहिं। हा, प्रसाद रखो रखो, बरो ॾींदासीं। हे नवीन कुमार, हे असांजे मखण जो दादलो पुटु। हा, हिकिड़ो साईं ॾिनो। इन बि मूंसां चङा प्रोग्राम वॼाया आहिनि। नवीन, पीयूष, मखण, हेॾां तव्हांजो गुलाम परमानंद प्यासी। त न्याणियूं केॾियूं सदोरियूं थींदियूं आहिनि। बाक़ी अॼुकल्ह जा छोकिरा, अॼुकल्ह जा जेके औलाद आहिनि, तोबा लॻी पई आहे। अॼुकल्ह जी औलाद माना BPL,
बीपीएल जो मतलब बाबे जे पैसे ते लस्त वठण वारी। बीपीएल टीवी न। अजकल्ह जो औलाद पेरे पवंदो कोने, पेरे पवाईंदो आहे। पुट जेकॾहिं कुल जो शान आहे त धीअ वरी सतन कुलनि खे तारण वारी हूंदी आहे। पुट जेकॾहिं पीउ जो अरमान आहे त न्याणी उन पीउ जा प्राण आहिनि। ॾिसजो, आजमाए ॾिसजो, पुट माउ खे वणंदो अथव, न्याणियूं पीउ खे वधीक वणंदियूं आहिनि। छो? पुट खे 100 रुपया खपंदा, घुरंदो कोन, डायरेक्ट मानस जे पर्स मां कढी ख़र्च करे ॿेड़ी ॿोड़े पोइ इंदो सिधो मानस वटि चवंदो, मम्मी मम्मी मैंने न आपके पर्स में से 100 रुपया लेके खर्चा किया। पोइ मानस भूंटो हणंदसि, सुञा 500 खणी आ न, मां पाणे पिणे जी ॿेड़ी ॿोड़ियां। न्याणी वीचारी के 10 रुपया भी खपंदा न तो बांग्लादेश के शरणार्थियों वांगे अची घुरंदी, मम्मी कल है ना आप हमको 10 रुपीज देना, हमको स्कूल ले जाने हैं। मानस छा कंदी है, छोरी जो हाँ खाई विझंदी। कल एक ड्राइंग की नोटबुक लेनी है, 8 ॾींहं पहिरीं त वरती है, खाई वई है छा? ज़ाल मुड़स विढ़ंदा आहिनि न, झगड़ो थींदो आहे। ज़ाल मुड़स जॾहिं विढ़ंदा आहिनि त उन में पुट माउ जो ई बदिलो खणंदो। न्याणी मानस जो बूथ बंदि कराईंदी। दड़का त मूंखे बि ॾींदी न, मां कुझु हंदी आहियां छा? हर भरो ज़रूरी आहे भाई पप्पा खे बि दड़का ॾी। उन न्याणी ख़बर कोन्हे त हीअ त हेरियर आहे। हाँ, दड़का न मिलंदा तो रोटी को न खाईंदो। ऐं हकीकत अथव, मूं ॾिठो आहे चङा भला मर्द मर्दानगी घर जे ॿाहिरि घर में घिड़िया ॼण गाबा घिड़िया नथा पुॼी सघूं न। तव्हां ॾिसो, मर्द थोड़ा ॾिठा हूंदव, ॿुधा हूंदव, मुंहिंजी बि साइडूं ख़ाली थी वयूं आहिनि। कंहिंजे मथे ते ॼण एयरपोर्ट ठहियो पियो आहे, सॼो मैदान ई ख़ाली, रुगो साइड खां कुर्सियूं विछायूं पयूं हूंदियूं आहिनि 25-26। इन जो कारण छा आहे? हरगुन भैया मां तव्हां खां थो सुवाल पुछां, मर्द ई थोड़ा छो, मायूं छो नथियूं थोड़ियूं थियनि? कॾहिं तव्हां ॿुधी आहे भई माई का थोड़ी, या ॾिठी आहे का माई थोड़ी? न। हे ॾिसो असांजो परमानंद मूं वांगुरु वार पखेड़े, बाक़ी अधु थोड़ो ही अथव। हर के मर्द जी इहा हालत आहे। उन जो कारण छा आहे? मूं इन ते 20 साल लगातार सर्च कयो, हाणे मूंखे जवाब मिलियो भाई मर्द ई थोड़ा छो था थियनि। छो जो मर्द तेसि ताईं मर्द रहंदो आहे जेसि ताईं कुंवारो हूंदो आहे। हा, कुंवारो हूंदो आहे न त उन जे मथे ते माउ जो हथ घुमंदो आहे। भैया कुछ सेटिंग मोबाइल में तो मुसीबत है। हाँ, ये भले 5 मिनट ॿिया लॻायो पर हिकु दफ़े सेट। हाँ, हलो हलो, गूंजे थो जेको न, आवाज़ गूंजण न खपे। हलो 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 हलो। हाँ, भले बिना एको जो हुजे हलंदो। हाँ, न भले एको बंदि कयोसि न, कोन थो खपे, पर घटि में घटि ॿुधी त सघनि। त मूं जेको सर्च कयो भाई मर्द ई थोड़ा छो था थियनि। माई भले 75 साल जी थी वञे न,
उनजा वार पाण अगे खां बगरा। हाँ, मर्द सुसंदो बि वञे ऐं मर्द जो मथो खुसंदो वञे। उन जो कारण जो मर्द तेसि ताईं ही मर्द रहंदो आहे जेसि ताईं कुंवारो हूंदो आहे। कुंवारो हूंदो आहे मां जे हिक हिक अखर में ममता भरियल हूंदी आहे। पोइ उहा जेके हीअं हथ घुमाईंदी आहे न, त हीअं हथ घुमाईंदी आहे त उन में वारनि जो ग्रोथ वधंदो आहे। चवंदा कोन आहियूं अरे बस कंहिंजा वार ॾिसी ख़ुशि थी वेंदा आहियूं, अरे क्या बात है, छा त भेणा घाटा वार अथसि। अरे छो न हुनजा घाटा वार थींदा, हुनखे घाटो पए ई कोन थो, रुगो मानस जो आशीर्वाद पियो मिले। हाँ, पोइ वीचारा मर्द शादियूं कनि त पोइ मथे ते हथ मटिजी वेंदो आहे घुमण वारो। हा, पहिरीं माउ जो हथु हूंदो आहे, पोइ घर वारीअ जो। पोइ घर वारी जेका हथ हीअं थोरी घुमाईंदी, हा उहा त जेॾी महिल बि कमु रुगो पयसि हीअं झले मुचो जो मुचो पटे खणी हथ में ॾींदसि, वठ गुॾीअ जा। पोइ वीचारा ठोड़ा ई थींदा न। ऐं वार छो थियूं पटीनि मर्दनि जा, उन जो कारण अॼु मां ॿुधायां थो। उन ते मूं रिसर्च कयो भई को अॻिले पिछले जन्म जो लेखो आहे छा? न। अदा ही जेके न्याणियूं हर को ॼाइण वारो आहे, बसि पुट अम्मा हे पुठियां ॿ नंग वेठा आहिनि, उन्हनि खे सुम्हारियोनि उते ई, खणायोनि, रधिणो धार कयोनि। ही जेके न्याणियूं आहिनि, अदा मां बि हिकु न्याणी जो पीउ आहियां, मूंखे ख़बर आहे त न्याणियूं केॾियूं मिठियूं थींदियूं आहिनि। न्याणी पंहिंजे घर में रुगो सामाइजंदी आहे, रुगो 7 या 8 साल जी थींदी आहे, तॾहिं खां वठी पीउ पंहिंजे न्याणी जे दिमाग़ में इहो पियो विझंदो आहे, न्याणी मुंहिंजा पुट तूं त पराओ धन हुई। जेसि ताईं उहा न्याणी पेकनि में हूंदी आहे, माइटनि में हूंदी आहे, माइट रुगो उनजो पीउ सदाईं पियो चवंदो आहे, पुट तूं पराओ धन हुई मुंहिंजा बच्चा। पुट भले राति जो 2-2 बजे ताईं रुली करे घर अचे, उनखे कुझु कोन चवंदा आहियूं, पर न्याणी जेकॾहिं शाम जो 7 बजे पंहिंजे घर जे दर ते बीठी हूंदी आहे त पीउ हकल कंदो आहे, हल हल छोरी हल अंदरि, छा आहे। माना जंहिं जनम ॾिनो, जेको जनमदाता, उन जे लाइ उहा न्याणी पराओ धन। वरी जंहिं घर में परणाए मोकिलियईं, जंहिंमें धिके मोकिलियईं, पुट हाणे हू तुंहिंजो घर अथई। न्याणी ख़ुशीअ सां वेंदी आहे, पर उन घर वारा, उन जा जेके साहुरा, उन घर लाइ इहा न्याणी पराई ॼाई थी पवंदी आहे। अनायासी पंहिंजे वात मां निकिरी वेंदो आहे, कंहिं सस जे वात मां, कंहिं रुगो सस खां पुछे कीअं मां नुंहुं सुठी मिली अथई, हुनजे वात मां इहो ई अखर निकिरंदो, भई पाण खे पाण पराई ॼाईअ लाइ कूड़ कोन ॿोलींदसि, बाक़ी ॾाढी सदोरी नुंहुं मिली आहे। अरे जंहिं जनम ॾिनो उन जे लाइ पराओ धन, जंहिं घर में मोकिलियईं उन जे लाइ पराई ॼाई। सोचो त सही दोस्तो, उन न्याणी जो पंहिंजो केरु यार, हिकु दफ़ो रुगो आत्मा सां सोचजो। उन न्याणीअ जो पंहिंजो थींदो आहे घोट, जंहिं ते पंहिंजो हक़ जमाए सघंदी आहे। पोइ छो न वार पटींदी घोट जा। हे त न्याणियूं आहिनि। ऐं ॾिसो, मूं त हर कंहिं हंधि इहा ई हालत ॾिठी आहे। हिकिड़ी राति अञा थींदी आहे, न्याणीअ खे पणजी करे ईंदी आहे सावरनि में, ॿियो ॾींहुं सुबुह थींदो आहे त जेके मिट माइट जेके शादीअ ते आयल हूंदा आहिनि, उहे सभु उथी पीअंदा आहिनि, ऐं गॾोगॾु आड़े पाड़े वारियूं 15-20 पोड़ियूं बीड़ियूं छिकींदियूं ईंदियूं, मुखियाणीअ सां गॾु सिधियूं ईंदियूं घोट मां वटि अची यकदमि पुछंदसि, अई ॾे त ख़बर मदन मां नूणे छा खणी आई आहे, घुटा खणी आई आहे पोढ़ा तुंहिंजे लाइ, नूणे छा खणी आई आहे। अड़े हुन न्याणीअ जा आंडा कोन सड़ी वेंदा। हा, सम्झो हिकु मिसकीन हिकिड़े ग़रीब परिवार मां उहा न्याणी आई हुजे, कुझु न खणी आई हुजे, ऐं उन जे मुंहं ते उन खां पुछो, उन जे सस खां त तुंहिंजी नुंहुं छा खणी आई आहे, हुन जे दिलि ते कहिड़ा न तीर हलंदा।
पो उहा न्याणी, अरे मां त चां तो ने न्याणी खां इहो पुछो त मुंहिंजा पुट तूं छा छॾे आई आहीं। न्याणी छॾे ईंदी आहे त पंहिंजा माता पिता भाउ भेण भाॼाई, उहो घर, उहो परिवार, उहो पाड़ो, उहो शहर सभु छॾे करे सभिनी मां मोह कढी करे उहा न्याणी रुगो पीउ जे ॾिनल वचन खे निभाइण जे लाइ हिक ई राति में पंहिंजे घोट राजा जी थी वेंदी आहे। जीअं चौथों फेरो पवंदो आहे माना उहा उन ॾींहं खां उन परिवार जी, ऐं ॿियो त ठहियो सभु कुझु त छॾे ईंदी आहे, खणी ईंदी आहे रुगो पंहिंजो नालो। उहा बि ॿेड़ी तरे महराज जी, महराज नालो बि मटींदो त न्याणीअ जो। हा, कॾहिं ॿुधो अथव पुटनि जो नालो मटियो? मटे ॾिसो, मटे ॾिसो पुटनि जो नालो, ॾिसो मटण ॾी न था, रखोसि भूपेंद्र मां भोगड़ी। वेॾीअ तां उथी भॼी वञे, चए मूंखे शादी कोन्हे करणी। ही सभु कुर्बानियूं सिर्फ़ु हिकु न्याणी ॾेई सघे थी। लिखाई आई आहे जेका पंहिंजे ललाट में पंहिंजे कर्मनि में उहा न्याणी। त दोस्तों अॼु खिलाए त आनंद वठणो ई आहे, पर जेके कुझु ॻाल्हियूं असांजे समाज में जेके मूंखे सुठियूं कोन लॻनि थियूं, मां हिकु कलाकार त आहियां, पर कलाकार हुजण सां गॾोगॾु हिकु चिंतन करता बि आहियां। त मां चाहींदो आहियां त भई जेतिरो थी सघे समाज में इहे ॻाल्हियूं पंहिंजूं रखां, पोइ जंहिंखे वणे सो खणे, न खणे त ठीकु आहे, मुंहिंजे वापसि मूं ॾे उछले ॾियो। हा, वरी ॿिए शहर में वञी विराईंदुसि, माल कुझु बचण बि त खपे न। त अचो हे लाल साईं जे चालीहे साहिब जो ही उत्सव, असांजो हरगुन भाउ अॻे साल बि कुर्ब भरी कोठ ॾेई घुराई, वरी हिन भेरे बि ही उनजो प्यार आहे ऐं तव्हां सॼी संगत जो प्यार आहे मूंसां। जेकॾहिं तव्हां ॿुधंदड़ मूंखे न हुजो त कलाकार त हिते बि खोड़ आहिनि न। हीअ नगरी ॼण कलाकारनि जी अथव, पर अहिड़ी कलाकारनि जी नगरीअ मां 40 ॾींहं प्रोग्राम आहे न, रोज़ को न को कलाकार हूंदो आहे, हर 40 ते नओं कलाकार। पर तंहिंखां पोइ बि भई हिकिड़ी नई डिज़ाइन उन रूप में भई सैंपल पीस, भई खण परमानंद अच तूं बि कलाक ॿ रड़ियूं करे वञ। हा,